वफाकी काबीना तहरीक लबैक तां पाबंदी हटाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वफाकी सरकार सर्कुलेशन समरी ज़रिए टीएलपी तां पाबंदी ख़त्म कई। समरी में चयो वियो आहे त पंजाब हुकूमत टीएलपी तां पाबंदी ख़त्म करण जो फ़ैसिलो क़ौमी मुफ़ाद में कयो। मज़हबी तंज़ीम मुस्तक़बिल में पुरतशद्दुद एहतजाज न करण जी ख़ातिरी कराई आहे ऐं मुल्की आइन तोड़े क़ानून जो एहतराम कंदी। पीडीएम दिसंबर में हुकूमत ख़िलाफ़ लॉन्ग मार्च जो ऐलान करे छॾियो। लॉन्ग मार्च जी तारीख़ तय करण लाइ 11 नवंबर ते सरबराह इजलास तलब। लॉन्ग मार्च खां अॻु चइनी सूबनि में महांगाई मार्च करण जो फ़ैसिलो। मौलाना फज़ल रहमान जी सदारत हेठि पीडीएम जे वर्चुअल इजलास में दिसंबर महीने दौरान लॉन्ग मार्च करण ते इत्तिफ़ाक़। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ऐं नेब तरमीमी ऑर्डिनेंस रद्द। बिलनि जे पार्लियामेंट मां मंज़ूरी रोकण लाइ हिकमत अमली तैयार। 13 नवंबर ते कराची, 17 ते कोयटा ऐं 20 नवंबर ते पेशावर में रैली कढी वेंदी। मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त हुकूमत महांगाई वधाए अवाम ते ज़ुल्म जा पहाड़ किराए छॾिया आहिनि। अवाम ऐं पाण खे घरनि मां ॿाहिरि कढणो पवंदो। हुकूमत खे वधीक वक़्तु ॾियणु अवाम ऐं मुल्क सां ज़्यादती हूंदी। हुक्मराननि मुल्क जो दिवालो कढी छॾियो आहे। पीपी जे हर हुकूमत में अवाम ख़ुशहाल थियो ऐं मईशत बि मज़बूत थी। अवाम जे वोट जी ताक़त सां हिकु दफ़ो ॿीहर इक़्तिदार हासिल कंदासीं। वसीलनि जी खोट बावजूदि सिंध में तरक़ियाती कम कराए विया आहिनि। टीवी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी। मुख़ालिफ़ अॻवान शहबाज शरीफ़ जो जमात इस्लामी चमी सिराजुल हक़ पश्तूखा मेब जे सरबराह महमूद खान चकज़ई सां फ़ोन ते राब्तो। पार्लियामेंट जे गॾियल इजलास में हुकूमत खे टफ टाइम ॾियण ते इत्तिफ़ाक़। शहबाज शरीफ़ महांगाई ते ज़ाब्ते में नाकामी ते वज़ीर आज़म इमरान ख़ान खां इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त महांगाई ते वस नथो हले त इस्तीफ़ा ॾियणु इमरान ख़ान जे वस जी ॻाल्हि आहे। वज़ीर आज़म खे इस्तीफ़ा ॾेई फौरी तौर अवाम खे रिलीफ फ़राहम करणु घुरिजे। सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल नाज़िम चोखे केस में अरब शिकारियुनि खे बेगुनाह करार ॾेई छॾियो। नाज़िम चोखे जे क़त्ल जी जाच लाइ जीआईटी जोड़ण जो ऐलान। वज़ीर आज़म इमरान ख़ान जे नोटिस वठण खां पोइ सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल जी मक़बूल जी वारसनि सां ताज़ियत। संदसि चवणु आहे त नाज़िम चोखे जे क़त्ल में अरब शिकारियुनि जो को बि ॾोह नाहे। अरब शिकारी पाण सां गॾु ख़ुशहाली खणी ईंदा आहिनि। जागीरदार ऐं वॾेरा पंहिंजे माण्हुनि जो शिकार करे रहिया आहिनि। सिंध असेंबली जा 5 खां वधीक मेंबर क़त्ल केसनि में घुरिबल आहिनि। संदन मेंबरशिप ख़त्म थियणु घुरिजे। नाज़िम चोखे जे वारसनि खे क़ानूनी मदद फ़राहम कई वेंदी। वाक़े जी शफ़ाफ़ जाच लाइ जीआईटी जोड़ी वेंदी। सिंध में जंग जो क़ानून हलाइण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। नाज़िम चोखे जी वञी शीरीन जोखियो तरफ़ां इंसाफ़ लाइ हर हद ताईं वञण जो ऐलान। संदसि चवणु आहे त नाज़िम जोखियो शींहुं हो जेको गिदरनि हथां शहीद थी वियो आहे। बासर केस तां हथु खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उहा डिॼण वारी नाहे। इंसाफ़ लाइ हर हद ताईं वेंदी। अरब शिकारियुनि जी वीडियो रिकॉर्डिंग तां क़त्ल कयल नाज़िम चोखे जे वारसनि सां ताज़े जो सिलसिलो जारी। नाज़िम चोखे जे क़ातिलनि खे अंजाम ताईं पहुचायो वेंदो। वारसनि जो पुलिस ते एतमाद नाहे त जीआईटी या अदालती कमेटी जोड़े सघिजे थी। निसार खोड़ो वाक़े ते रुगो मलीर न पर समूरो मुल्क सदमे में आहे। क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे सज़ा ज़रूर मिलंदी। नफ़ीसा शाह कंहिं बि जागीरदार या सरदार खे माण्हू मारण जो हक़ नाहे। शाह मोहम्मद शाह सरदारनि ऐं जागीरदारनि जे राॾे में सिर्फ़ अदालतुनि मां इंसाफ़ जी उमीद करे सघिजे थी। रियाज़ चांडियो। अरब शिकारियुनि जे शिकार जी वीडियो रिकॉर्डिंग तां क़त्ल थियल नाज़िम चोखे जे खून सां इंसाफ़ लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज। सखर ऐं शहदादपुर में वकीलनि तरफ़ां अदालती कार्रवाई जो बाइकॉट। कोटड़ी में सिविल सोसाइटी वापारियुनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो धरणो। नवाब शाह फैज़गंज कंडियारे मिठियाणी बाड पडीदन में एहतजाजी मुज़ाहिरा। अॻवाननि जो चवणु आहे त नाज़िम चोखे नायाब ऐं ख़ूबसूरत पखी तलोर खे ऐं ॿिए नस्ल खे बचाए तारीख़ लिखी छॾी आहे। वॾेरा धारनि खे घुराए सिंध जा कौंधर कुहाए रहिया आहिनि। दादू जी अदालत में मेड़ वाक़े बाबति केस जी ॿुधणी 20 नवंबर ताईं मुलतवी। सरदार ख़ान चांडी ऐं बुरहान ख़ान चांडी जी ज़मानत बाबति फ़ैसिलो न थी सघियो। उमेर बाब चांडियो जो चवणु आहे त सरदार चांडी वारा केस खे रोड़े जो शिकार करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। नाज़िम चोखे जे क़त्ल में बि सरदार ख़ान चांडी जा मासात मुलविस आहिनि। सभिनी जागीरदारनि जी हिकु कटी आहे। सिंध खे तबाह करण जी कोशिशि कई पई वञे।
मुल्क में खंड के बहरान ते वफ़ाक़ सिंध सरकार आमू सामू वफ़ाक़ी सरकार खंड के बहरान जो जिम्मेवार सिंध सरकार के करार ॾेई छॾियो। नाणे वारी वज़ारत जे फोकल पर्सन मुज़म्मिल असलम जो चवणु आहे त सिंध में अञा ताईं कम जी पीड़ाई शुरू न थी सघी आहे। सिंध सरकार शुगर मिलूं हलाइण लाइ वफ़ाक़ खां मदद वठण लाइ बि तयार नाहे। हुकूमत वटि खंड जो 22 ॾींहनि जो ज़ख़ीरो मौजूदु आहे। सिंध सरकार तरफ़ां खंड जे बहरान जा इल्ज़ाम बेबुनियाद करार सईद गनी जो चवणु आहे त सिंध में आसिफ ज़रदारी न पर PTI ऐं संदन इतिहादुनि जी शुगर मिलूं आहिनि। अगस्त में खंड जे बहरान बाबति आगाह करण बावजूदि वफ़ाक़ी सरकार कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न कई। ओमनी ग्रुप जो खातो केतिरनि सालनि खां बंदि आहे। सूबाई हुकूमतुनि जो खंड सां को तालुक़ु नाहे। वफ़ाक़ी सरकार अगस्त खां नवंबर ताईं खंड जी खोट ख़त्म करण लाइ छा कयो? PP नाज़िम जोखे जे वारसनि सां गॾु आहे। केस में 3 ॼणा गिरफ़्तार आहिनि, 2 बि जल्द गिरफ़्तार थींदा। नाज़िम ऐं पखे वाक़े जे केसनि जो PP सां को बि तालुक़ु नाहे। पेट्रोल ऐं बिजली जे अघनि में इज़ाफ़े खां पोइ महांगाई जो नओं तूफ़ान अची वियो। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में खीर जे अघ में फ़ी किलो 10 रुपया इज़ाफ़ो। खंड बि फ़ी किलो 160 रुपयनि में विकिरो थियण लॻी। मुख़्तलिफ़ शहरनि में टमाटे जे डबल सेंचुरी। मुख़्तलिफ़ शयुनि जे अघनि में बि वाध खां पोइ ग़रीब तबिको परेशान। इंतिज़ामिया सरकारी अघनि ते ज़ाब्ते में नाकाम। आबादगारनि तरफ़ां कणक जो इमदादी अघु 2500 रुपया फ़ी मण मुक़ररु करण जो मुतालबो। कमनि जो अघु 250 रुपया फ़ी मण मुक़ररु करण जी हिमायत जो ऐलान। अॻवान जो चवणु आहे त कमनि जी पीड़ाई 15 नवंबर खां शुरू कई वञे। ईरान ऐं अफ़गानिस्तान मां टमाटा ऐं बसर मुल्क अची रहिया आहिनि। नुक़सान सबबि हाणे बसरनि ऐं टमाटनि जी पोखाई न कई वेंदी। मुस्लिम लीग नून हुकूमत खां इस्तीफ़ा ऐं नई चूंडुनि जो मुतालबो करे छॾियो। ख्वाजा साद रफ़ीक़ जो चवणु आहे त सदारती महल खे ऑर्डिनेंस फैक्ट्री में तब्दील कयो वियो आहे। डस्का चूंड जी रिपोर्ट खां पोइ साबित थी वियो त हुकुमरान वोट चोर आहिनि। अयाज़ सादिक जो चवणु आहे त इमरान ख़ान IMF जी पॉलिसी ते हली रहियो आहे। PTI हुकूमत सभिनी हुकूमतुनि खां वधीक कर्ज़ हासिल कयो। क़ौमी सलामती बाबति पार्लिमानी कमेटी जो इजलास सुभाणे थींदो। वफ़ाक़ी काबीना जा समूरा मेंबर ऐं मुख़ालिफ़ धिर जा मरकज़ी अॻवान शिरकत कंदा। चइनी सूबनि जे वॾनि वज़ीरनि, आज़ाद कश्मीर जे सदर, वज़ीर आज़म ऐं गिलगित बल्तिस्तान जे वॾे वज़ीर खे बि शिरकत जी दावत। पार्लियामेंट मेंबरनि खे क़ौमी सलामती जी सूरतहाल ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। कंबर में प्लाट जी तकरार तां क़तल थियल औरत जे वारसनि सां इंसाफ़ न थी सघियो। पखे में सियाल बिरादरी जो इकठ। सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान जे चङनि मुड़सनि जी शिरकत। मुख्य जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सूमर ताईं जो अल्टीमेटम। अॻवान जो चवणु आहे त जेकॾहिं फहमीदा सियाल जा क़ातिल गिरफ़्तार न थिया त लाड़कानी ऐं कराची रोड ते धरणो हयो वेंदो। धरणो मुख्य जवाबदार शहीद इसराणी जी गिरफ़्तारी ताईं जारी रहंदो। पीरगोट वेझो ज्यादती खां पोइ बेदर्दी सां क़तल थियल निगरी मोनिका लाड़िक जा वारिस इंसाफ़ जा मुंतज़िर। जवाबदारनि जी DNA टेस्ट रिपोर्ट अञा ताईं पधिरी न थी सघी। मक़तूल निगरी जे वारिद वाक़े जी जाच लाइ GIT जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। ग़ुलाम शबीर लाड़िक जो चवणु आहे त बासर खेसि केस तां हथ खाइण लाइ धमकी ॾेई रहिया आहिनि। मामले जी शफ़ाफ़ जाच लाइ GIT जोड़ी वञे। मोरो पुलिस तरफ़ां ठारू शहर जे 2 नौजवाननि खे मुबैना मुक़ाबले में मारण जो अदालत नोटिस वरितो। सेशन जज नौशर फेरोज़ तरफ़ां वारसनि जा बयान कलमबंद करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम। 2 नौजवाननि जे वारसनि तरफ़ां इंसाफ़ लाइ धरणो हणण जो ऐलान। तहरीक इंसाफ़ तरफ़ां सुभाणे कोटड़ी में रिथियल जलसो तकरारी बणिजी वियो। ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां स्टेडियम में जलसे जी इजाज़त ॾियण खां इनकार। गेट खे ताला। PTI अॻवाननि जो चवणु आहे त PTI जो जलसो ॾिसी PP क़यादत वाइड़प जो शिकार थी वई आहे। स्टेडियम में हर सूरत में जलसो कयो वेंदो। कराची में वॉशरूमनि मां गुजूं कैमराऊं हथ अचण खां पोइ ख़ानगी स्कूल सील। ज़िले इंतिज़ामिया पुलिस जी मदद सां स्कूल जी इमारत सील करे छॾी। असिस्टेंट कमिश्नर जो चवणु आहे तालीम खाते जी सिफ़ारिश ते स्कूल सील कयो वियो आहे। गुजूं कैमराऊं हथ अचण जी जांच कई पई वञे।
सिंध हाई कोर्ट तरफा गुटखे ऐं मेनपुड़ी जे विकिरे में मुलविस ऑफिसरनि बाबति रिपोर्ट तलब। अदालत जो चवणु आहे त गुटखे ऐं मेनपुड़ी जे विकिरे में मुलविस पुलिस ऑफिसर मुआशरे लाइ बि शर्मसारी जो सबबु आहिनि। बदीन में खांगी बैंक में नौकरी कंदड़ औरत खे अॻूणे मुड़िस गोलियूं हणी क़तल करे छॾियो। जवाबदार तरफ़ां पाण खे बि गोली हणी आपघात जी कोशिश, ॻणती जुगी हालत में अस्पताल मुंतकिल। खैरपुर में मामूली ॻाल्हि तां झेड़े दौरान हिकु ॼणो बेदर्दी सां क़तल। ॻोठ पलह में कुंभर ऐं शेख बिरादरी में झेड़े दौरान किफ़ायतुल्ला शेख मारिजी वियो। ॿिन्हिनि धुरियुनि में छिकताण। जैकबाबाद में SSP ख़िलाफ़ वापारियुनि, मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि ऐं शहरनि जो 15 ॾींहुं बेहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त जैकबाबाद पुलिस हिंदू बिरादरी समेत वापारियुनि ते कूड़ा केस दाख़िल कया आहिनि। SSP खे हटाइण ताईं संदन एहतजाज जारी रहंदो। कराची में वैक्सीनेटरनि जो मुतालबनि जी मनता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो, 5 ॾींहुं बि धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त हुकूमत बिना कंहिं जवाब वैक्सीनेटरनि खे बरतरफ़ कयो आहे। बरतरफ़ वैक्सीनेटरनि जी बहाली ताईं एहतजाजी तहरीक जो सिलसिलो जारी रहंदो। जैकबाबाद में पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ बलोचिस्तान वासी पारां थंभे ते चढ़ी आपघात जी कोशिश। कोटाणे जो चवणु आहे त पुलिस ज़मानत थियण बावजूदि मथस पेशाणो तशदुद कर ज़ुल्म कयो आहे। T20 वर्ल्ड कप जी मैच में ॾखण अफ्रीका तरफ़ां इंग्लैंड खे कामयाबी जे लाइ 190 रन्सनि जो टारगेट। डेविसन ऐं मार्करम जूं शानदार 50यूं। ऑस्ट्रेलिया हथां दिफ़ाई चैंपियन वेस्ट इंडीज़ खे 8 विकेटुनि तां शिकस्त।